बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं आहियां रशीद सुमरो BSK न्यूज़ सां गॾु। नाज़रीन, अॼु असां वटि जेको महिमान आहे उनजो इल्मी, अदबी ऐं सियासी घराणे सां ताल्लुक़ु आहे। बुली शाह करीम जो नौजवान सहाफ़ी बि आहे ऐं उनजे बुज़ुर्गनि जो ताल्लुक़ु जेको आहे उहो इल्मो अदब सां आहे। असां सां गॾु असांजो प्यारो दोस्त आहे नूर मोहम्मद कुरैशी साहब। नूर मोहम्मद साहब, तव्हांखे असांजे प्रोग्राम में अचण दिली कराइनि त भली कर। महिरबानी। नूर मोहम्मद साहब, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदो त टंडे मोहम्मद ख़ान जी जेका इहा सियासत आहे इहा कहिड़ी तरफ़ पई वञे? हा साईं, पहिरीं त तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां ऐं BSK चैनल वारनि जो तव्हां मूंखे इहा इज़त बख़्शी आहे। न त हीअ जेकी जॻह आहे असां त तमामु वॾा वॾा ऐं जेके शख़्सियतूं ॻाल्हाए वियूं आहिनि ऐं असांखे बि इहो एज़ाज़ु हासिलु थियो आहे। असां ख़ुशनसीब आहियूं। हिन खां अॻु में बि तव्हांजे ई चैनलनि, तव्हांजे ई मीडिया असांखे ऐं जेको इज़त ॾियारी आहे इन मुआशिरे में, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं रही ॻाल्हि त जेकी ज़िले जी सियासत हिन वक़्तु ॾाढी ऐं जेको सा कोन्हे, सुर में ई कोन्हे। तमामु जेको सो माण्हू वीचारा जेके मिसकीन आहिनि उहे ॾाढा मायूस आहिनि। ऐं असल में ॻाल्हि आहे अवामी हालत त ख़राबु आहे ॾाढी। उनजी अञा बि उहा ई ॻोड़ा ॻोड़ा हले पई ऐं उनजो को कमुकारु जेको न पियो थिए, जेको थियणु खपे उहो कोन पियो थिए। मिली अटे में लूण जे बराबरि। ऐं जेको सो गवर्नमेंट बि बसि ईअं ई वेठी आहे बसि। उन्हनि खां पोइ तव्हां कीअं सम्झो त असांजा जेके मुंतख़ब नुमाइंदा आहिनि इन्हनि जी कारकर्दगी आवाम जे अंदरि या आवाम में केतिरी आहे ऐं आवाम जे बारे में छा थो सोचे? सही ॻाल्हि इहा त हिन में जेकी कारकर्दगी न एतिरी का ख़ासि कोन्हे जेतिरी थियणु खपे। जेतिरो आवाम जो मयार मुताबिक़ अञा कोन थी आहे, कारकर्दगी कोन्हे। वरी बि कुझु न कुझु कमकार थिया आहिनि। जीअं ख़ासि तौर ते साईं क़ासिम नवीद आहे, नवीद कमरज़मान साहिबु, इनजी फैमिली इन्हनि त वधीक कम कया माशाल्लाह। पर अञा बि कमनि जी ज़रूरत आहे तमामु घणी। ऐं काफ़ी अहिड़ा ॻोठ आहिनि इन डिस्ट्रिक्ट में जिन वटि न गैस, न लाइट, न स्कूल, न पाणी पीअण जो मिठो, न डिस्पेंसरी, कुझु बि कोन्हे। का बि सहूलियत कोन्हे जेकी रोज़मर्रा जी सहूलियत थींदी आहे न इंसान बुनियादी उहा का बि कोन्हे। चवनि था त ख़ासि तौर ते जेकी पीपल्स पार्टी आहे तव्हांजे लाइ जेके नज़रियाती जियाल आहिनि उन्हनि जो चवणु इहो आहे त 18 सालनि खां वठी हुकूमत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके बि मुंतख़ब नुमाइंदा आहिनि उहो वोट वठी वञण खां पोइ न को था फ़ोन खणनि, न को था मैसेज जो जवाबु ॾियनि, न को था आवाम सां मिलनि, वॾनि माण्हुनि सां मिलनि था, ग़रीबनि सां कोन था मिलनि। तव्हांजो इन सिलसिले में छा ख़्यालु आहे? सही आहे, आवाम जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। छो जेको माण्हू चवनि था न उहो ग़लति कोन चवंदा आहिनि। त काफ़ी अहिड़ा आहिनि असांजा अॻुवान, उहे कॉल अटेंड कोन कंदा आहिनि, न मैसेज जो कोई रिप्लाई ॾींदा आहिनि। इहा हक़ीक़त आहे। इहा असांजो पंहिंजो ई कोन खणंदा आहिनि। असां उनजा वर्कर आहियूं 25 साल खां वठी पीपल पार्टी UC जो अहिदो संभाले वेठा आहियूं, पर असांजो बि कोन खणंदा आहिनि। इहा उन शिकायत जाइज़ आहे त हुननि खे आवाम सां राब्तो रखणु खपे। जीअं ॿिया ज़िलनि में बि कनि था, आवाम मंझि वेठा आहिनि, घिरिया वेठा आहिनि, ख़बरचार हलनि था, ईअं सार हलणु खपे। ऐं इहा आवाम जी शिकायत जाइज़ आहे। असांजी जेका आहे असांजा मुंतख़ब नुमाइंदा आहिनि एजाज़ शाह बुखारी साहिबु आहे, खुरम सुमरो साहिबु आहे ऐं साईं क़ासिम नवीद शाह साहिबु आहिनि। इन्हनि जी सिंध गवर्नमेंट जे अंदरि जेको आहे सो ईअं सम्झो त पार्टिसिपेशन आहे। इन्हनि पंहिंजे आवाम जे लाइ कुझु कयो आहे या कोन कयो आहे? साईं, मुंहिंजे ख़्याल में त जेतिरो थियणु खपे न आवाम जे लाइ ओतिरो कोन थियो आहे। थोरो घणो थियो आहे। चवां थो न अटे में लूण जे बराबरि थियो आहे। उहो बि क़ासिम नवीद जे हवाले सां ज़रूरु चवंदुसि त उन वरी बि बहितर कमु कयो आहे। ग़रीब वर्करनि खे, मिसकीननि खे मुफ़्त में नौकरियूं ॾिनियूं आहिनि। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे जेके बिल्कुलु नंढड़ खां लावार्स माण्हू आहे जंहिंमें आम शामिल आहे। बाक़ियुनि जी कारकर्दगी खां आउं मुतमिन ख़ुदि ई कोन्हे। आहियां ॿियूं पार्टियूं नज़रियाती माण्हू, पर आउं उन्हनि मां कोन आहियां मुतमिन। अच्छा, सिंध गवर्नमेंट जी जेका कारकर्दगी आहे उनखे तव्हां कीअं था सम्झो? सिंध गवर्नमेंट जी कारकर्दगी में खियां पई तव्हां यकीन कंदा त हिकिड़े बाशऊर ऐं नज़रियाती वर्कर हुअण जे करे आउं मुतमिन कोन आहियां। का ठीकु कोन्हे, सही कोन्हे। जेके असांजा नज़रियाती वर्कर आहिनि, जीअं तव्हां आहियो, तव्हांखां अॻु जे अंदरि जेकी पीपल्स पार्टी जो असासो सम्झो वेंदड़ जेके वर्कर हुआ, मतिलबु हाजी अमीन लाखे जहिड़ा माण्हू हुआ जंहिंजे दौर जे अंदरि पीपल्स पार्टी जा इजलास थींदा, तालके जा इजलास थींदा, तव्हांखे घुरायो वेंदो, तव्हांजा मसइला ॿुधाया वेंदा त तव्हांखे मोहबतूं ऐं इज़तूं जेकी मिलंदियूं। मौजूदा दौर जे अंदरि जेको नओं सेटअप आयो आहे जेको संगत जो,
इन जे अंदरि तव्हां कीअं सम्झो था? कुझु बि कोन्हे माफ़ु कजो। हींअर जीअं असांजे एजाज़ शाह आयो आहे न, MP पाए त ऐं सदर पाए, जीअं खुरम साहिबु MP पाए जनरल सेक्रेटरी पाए, तंज़ीम वर्करनि ते मुश्तमिल हूंदी आहे। इहे अहिदा ई वर्करनि जा आहिनि जेके वॾेरनि खे MP खे ॾिना विया आहिनि ऐं इन्हनि खे ख़बर ई कोन्हे त नूर मोहम्मद कोरे जो को अहदेदार आहे या कोन्हे या कहिड़ो अहदो अथसि, ऐं सुञाणनि ई कोन था, मीटिंगूं कंदी कोन। 5-5 साल गुज़रियो। ही पंहिंजा जेके आम माण्हू आहिनि जेके वीचारा मरी था वञनि, उन्हनि जे जनाज़नि में कोन था वञनि। वॾेरनि जो जेकॾहिं को मामिलो या मसइलो शादी हुजे थी, ग़मी हुजे थी, हैप्पी बर्थडे हुजे थो, उन में पहुचंदा। पर जेको उहो पीपल्स पार्टी जो जियालो जे पंहिंजी पूरी ज़िंदगी तव्हां वांगुरु जेको आहे सो ॾिनी आहे पंहिंजी पार्टी खे, उन्हनि खे छो अहमियत कोन था ॾियनि? साईं इन ॻाल्हि जो बिल्कुलु असांखे ॾुख आहे, नथा अचनि। इहे सभु चंद माण्हुनि खां थियो हलिया था वञनि। इहे बिल्कुलु हक़ीक़त आहे। हिननि खे अवाम ते अचणु खपे, राज्यनि में अचणु खपे। चांहि जे कोप में राज को कोन पियो आहे झलियो, ऐं उहे उते अचनि। जीअं ॿिया शेराज़ी साहिबान उहे कंदा नी, थोरो बि कंहिंखे तकलीफ़ थींदी आहे मिंट में बेची था वञनि, अयादत बि कनि था, फातिहा बि कनि था, शादियुनि में बि अचनि था। कोन जो माण्हुनि में काउंट थिए थो। हिन में अचणु खपे। हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, अञा उहो दौरु थोरी आहे जो खाधे था चंड विझी छॾींदा बसि जीअं आयो थी बि थींदा। ड्राइंग रूम वारी सियासत कोन्हे। हाणे हिननि खे माण्हुनि वटि अचणु पवंदो। नूर मोहम्मद साहिबु, टंडे मोहम्मद ख़ान जे पीपल्स पार्टी जे अॻुवाननि ते इहो इल्ज़ाम लॻंदो रहियो आहे त हीउ जेको ज़िले जे अंदरि मनशियात हली आहे, जंहिंजे अंदरि हज़ारे माण्हू मुआ आहिनि, लखे माण्हू जेके आहिनि से मतिलबु मनशियात जे अंदरि मुब्तला आहिनि। इहो जेको कारोबार करण वारी जेके आहिनि शख़्सियतनि जे अंदरि पीपल्स पार्टी आहे, कुझु माण्हू जेके आहिनि मुलवस आहिनि। तव्हां इन बारे में छा था चओ? साईं ॾिसो न, मनशियात केरु हलाए सघे थो? पावरफुल माण्हू खां सवाइ त को हलाए बि कोन थो सघे। छो मनशा जहिड़ी गैर कानूनी आहे, गैर आइनी आहे, कैंसर आहे, बीमारी आहे, उन ते बंदिश अहिड़ी वठ पग लॻी पई आहे, पोइ बि हले पई त उहो तव्हां असां त कोन हलाए सघंदासीं। ग़रीब माण्हू जेके लाचार बेवस नंदड़ खां हुजूं, जंहिंजो को धनी साईं न हुजे, उहो किथां हलाए सघंदो? हलाइनि उहे ई पिया जेके साहिब हैसियत आहिनि ऐं जेके सियासत में आहिनि, जेके पावर में आहिनि। उन्हनि जो बिल्कुलु हथु आहे, कंहिं न कंहिं तरीक़े सां मनशियात में हथु आहे। आम माण्हू जेको आहे उनखे पुलिस खंभियो खणियो वञे, फुर थिए थी, उनखे गिरफ़्तार कोन था कनि, धाड़ा लॻनि था, उनखे गिरफ़्तार कोन था कनि। पर जेकॾहिं को ग़रीब केबिन वारो जेको आहे उनखे पुलिस गिरफ़्तार करे खाना पूरी करे थी, वॾेरनि खे या वॾेरनि जा जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कोन थी करे। इन जो कारण छा आहे? साईं इन जो कारण इहो जेको पंहिंजो सिस्टम आहे न, जेको जीअं पाकिस्तान ठहियो जीअं अचे पियो, उहो सिस्टम ई ग़लति आहे। हाणे हुननि खे पंहिंजूं नौकरियूं बि बचाइणियूं ऐं जीअं पंहिंजा बचा पिया उनखे बि पालणो आहे। हाणे भले केतिरी लॾ पलाण में उहे हलंदा, हुनखे उन सिस्टम सां जुड़ियल आहे, उन सां रहणो पए थो। जमहूरी गवर्नमेंट आहे, जमहूरी राज थियो जारी, चङा चेलान चौधारी। इन हवाले सां त पुलिस इंतज़ामिया जेके आहिनि उहे इहा ई की आहे गवर्नमेंट उहा ई इनखे मुक़ररु करे थी। पोइ जीअं उहे चवनि तीअं हे कनि था। तंहिंजे बावजूद बि हींअर पंहिंजे हिसे चयो अब्दुल हकीम सुमरे साहिबु त बहितरीनु क़दम खया आहिनि। बाक़ी इहा ॻाल्हि ताईं सही आहे त उनमें जेको ग़रीब गुरबो या केबिन वारो उनखे ज़्यादा उनखे टार्चर कयो पियो वञे, ऐं बाक़ी जेके वॾा डीलर आहिनि उहे अञा बि जेके से बता पिया आहिनि। त उन्हनि में ज़ाहिर आहे उन्हनि जी मजबूरी बि त हूंदियूं न इंतिज़ामिया जूं। आमतौर ते मीडिया ते इहो बहस हले पियो त सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहिबु ऐं सिंध गवर्नमेंट जेके आहिनि इहे मतिलबु त वञनि पिया। तव्हां इनखे कीअं था सम्झो? साईं रवैया त उहो जेको हमेशह ईअं थींदो आहे न, जॾहिं इलेक्शन खे टाइम वेझो ईंदो आहे, गवर्नमेंट जा पोयां प्रसाद थींदा आहिनि त पोइ अहिड़ा तजुर्बा कया वेंदा आहिनि। उहा सोशल मीडिया ते त वाक़ई इहा ॻाल्हि हले पई, चवंदा हुआ सिंध में पीर पागारो ईंदो, मथे इमरानी ईंदो, ॻाल्हियूं हलनि पियूं। पर अॼु का कंफर्म अहिड़ी का अञा कोन आई आहे जेका कंडीशन जो वाक़ई पीपल पार्टी खे माइनस पिया कनि या अपोज़िशन में पई वञे ऐं जदोजहद मैदान में ऐं गवर्नमेंट नवाज़ शरीफ़ कंदो या इमरान, अहिड़ी त अञा का कंफर्म त कोन्हे। बाक़ी आहे सोशल मीडिया में इहे हलनि पियूं ॻाल्हियूं। तव्हांजे ख़्याल में अमेरिका ऐं ईरान जे विच अंदरि जेका जंग हले पई, इहा टीं आलमी जंग जी तरफ़ वञे पई या को मुआइदो थी वेंदो? साईं मुआइदो थी वेंदो। टीं आलमी जंग कोन लॻंदी, मुआइदो थी वेंदो। इहा मफ़ादनि ते जंग, का मज़हबी जंग कोन्हे जंहिंमें आलमी जंग सूरत हल अख़्तियार करे वञे, मफ़ादनि ते आहे। उन में ठही सघंदा, को वॾो मसइलो कोन्हे। अॻु में बि ईअं बटन कब्ज़ा कई न, जीअं कर्नल ग़ज़ाफ़ी खे हलाईं, सदाम खे हलाईं, शाह फैसल खे हलाईं, भुटे साहिब खे बि हलाए छॾियईं। थियो त कुझु बि कोन्हे। हीअ मफ़ादनि जी जंग आहे, इहा हलंदी रहंदी। बसि जेको ॾाढो सो गाबो। नाज़रीन, तव्हां कामरेड नूर मोहम्मद कोरेजे जा बहितरीनु ख़ूबसूरत ऐं इंतिहाई जेको आहे सो तेज़ो तंद जेके आहिनि सवाल ऐं उन्हनि जा ख़ूबसूरत जेके आहिनि से जवाब तव्हां ॿुधा त कामरेड नूर मोहम्मद साहिबु जेको आहे
पंहिंजी जेका सियासी बसीरत जेका रखे थो उनजो जेको इज़हार कयो यकीनन उहो क़ाबिल तारीफ़ आहे ऐं इंशा ताला अॻे प्रोग्राम जे अंदरि नए महिमान सां गॾु वरी तव्हां सां गॾु हूंदासीं तेसि ताईं लाइ रशीद सुमरे खे इजाज़त ॾींदा ऐं रशीद सुमरे जे कैमरामैन नाज़ नूर खे बि इजाज़त ॾींदा। साथ सलामत सिंध सलामत।